अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ तक गॾावां संझा सैयद अल्लाह की हेडलाइंस करे। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। मुल्क में मरीज़ फौत थी विया। फौतनि जो अंग वधी 9080 थी वियो। NCOC मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2545 नवां केस ज़ाहिर। मुतासिरनि जो मजमूई अंग 4,48,522 थी वियो। 2005 मरीज़नि जी हालत ॻणिती जोगी। 3,96,591 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सेहतियाब थी विया। दुनिया में कोरोना वायरस सबब 10,681 माण्हू फौत थी विया। 5,14,956 नवां केस ज़ाहिर थियण खां पोइ मुतासिरनि जो अंग वधी 7,43,14,921 थी वियो। अमेरिका में वधीक 2,395 मरीज़ फौत। मैक्सिको में 801, जर्मनी में 749, इटली में 680, बरतानिया में 612, रूस में 596, भारत में 223 ॼणा फौत। आलमी वबा सबब हिन वक़्त ताईं फौतनि जो अंग 16,51,584 थी वियो। खैरपुर जी NICVD अस्पताल जी नर्स कोरोना विघे फौत थी वई। फहमीदा जामड़ो खे कोरोना टेस्ट पॉजिटिव अचण बाद घर में आइसोलेट कयो वियो हो। नर्स जी फौत थियण जो इतला मिलण ते सेहत खाते जी तैयारियुनि में थरथलो मची वियो। भारे वेझो आयल टैंकर ऐं फौत, 7 ज़ख़्मी। फौतनि जा मड़ ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो मरियम नवाज़ सां टेलीफोन ते राब्तो। हुकूमत मुखालिफ़ तहरीक ऐं सियासी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल। सेनेट चूंडुनि बाबति हिकमत अमली ते बि ॻाल्हियूं। अॻवाननि इत्तफ़ाक़ कयो आहे त सेनेट चूंडुनि में गैर क़ानूनी हरबा इस्तेमाल करण न ॾिना वेंदा। बिलावल मरियम नवाज़ खे शहीद बेनज़ीर जी वरसी वारे जलसे में शिरकत जी दावत ॾेई छॾी। DIG सखर डोहारी महराब शर के गिरफ्तार। बदरां अब्दुल्ला शर के गिरफ्तार करे जेल मोकिलण तां ॿिनि ऑफिसरनि समेत 17 अहलकारनि खे बरतरफ़ करे छॾियो। बरतरफ़ थियलनि में इंस्पेक्टर मजीद आराइन, सब इंस्पेक्टर जबार महर, ASI मुख्तियार, अहलकार अमजद दायो, रशीद फहीम, काइमदीन सुमरो ऐं ॿियनि खे बरतरफ़ कयो वियो। ऐं पडीदन में जो पुलिस की कार्रवाई दौरान लखे रुपयनि जो गुटको हथ करे 2 जवाबदारनि खे गिरफ्तार करण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त गुट जी इतला ते कार्रवाई करे गुटको हथ करे ट्रॉलर खे तहवील में वरितो आहे। वधीक जांच कई थी वञे।